माना वचन, वचनन सां प्यार हुजे, संतन जे वचनन सां सिक हुजे। शरीर सां प्यार वचनन जे ॿुधण लाइ, न कि शरीर खे चिमण लाइ। संतन जा चरण पकड़ियो, चरणन ते पेर न, चरणन ते वंदना, चरणन जे अॻियां वंदना। असांजे बिंद्राबन भगवान श्री कृष्ण अखंड ब्रह्मानंद जो मालिक, पूरे वर्ल्ड में लॉर्ड कृष्ण। बिंद्राबन में छा रवाज आहे ख़बर आहे? वियाओ हले हिंदू आयो, हिकु भेरो वञो बिंद्राबन, ज़रूरु दर्शन कयो। गुरनि जा आयो त हिकु भेरो अमृतसर ज़रूरु दर्शन कयो। लॻे थो नथो लॻे? हले कॾहिं वेंदासीं बिंद्राबन? उते मंदर जे अॻियां हीअं पेर न पवंदा, हीअं पेर हेॾे, मंदर जे साम्हूं मथो अचे। छा मुंहिंजे वॾे खां वास्तो रहियो आहे बिंद्राबन सां, मथो भॻवान जे अॻियां अचे। तव्हांखे छा सेखारियां? संतनि जे अॻियां न साम्हूं पेर पओ, न को टपड़ रखो, बिल्कुलु साम्हूं न अचो। जेको टपड़ रखो पेरे पओ त बि साइड में, टपड़ रखो सभु साइड में। तव्हां मुंहिंजे चाहे अॻियां रखंदव त बि हीअं पींदुमि न, अॻियां रखंदो हीअं हथु करिणो पवंदो न। सवाइ रोटी जे, सवाइ भोजन जे, बसि ॿियो कुझु बि टप रखणो आहे साइड में रखो। संत कहिड़े मथे हलंदो? छड़ो हथु लाहींदो न, खणो बाबा। सम्झ में अचे थो? अन भॻवानु आहे। जंहिंमहिल ध्यान में वेहो अखियूं ॿूटियल, जंहिंमहिल अरदास में बीहो त बि अखियूं ॿूटियल। बसि ॿई कमु। कंहिंजो बि कोई आदर सत्कार जी कोई ज़रूरत न आहे। दोष कयो था, जेको कराए थो उहो बि दोषी आहे, जेको करे थो उहो बि दोषी आहे। अरदास में जेको जाथे आहे चुप थी वञे। अरदास ऐं असां छॾी था वञूं, अहिड़ी अरदास में ई त असांखे गुनाह बख़्शाइणा आहिनि। आईंदे जूं वेनतियूं करणियूं आहिनि, असांखे कृपा करे, सुमत ॾे, सिदक ॾे, हे ॾे, हे ॾे, असांजो गुनाह बख़्शे। इहा अरदास ई त आहे। पलव आहे, अर्ज़ु आहे, प्रार्थना आहे, उन में सभु चवणो आहे न। और रोटी अखियूं खोले खाइणी आहे, पर उन महिल अखियूं अन्न में हुजनि, मथे न थियनि। तूं उथी पए, अन्न भॻवान जे बेद बि कए, इहो बि तोखे दोष लॻंदो। सम्झासीं? कंहिंखे परेशान करिणो आहे त ॿुधाए, तुंहिंजो मुंहुं अन्न ॾे हुजे, बसि। टे ॻाल्हियूं असां ध्यान में रखूं। श्री राम। चरण कमल संग लागी प्रीत, बिसर गई सभु दुर्मत रीत। खोटी मत नाफ़ थींदी। अड़े संतनि जो ज्ञान हलंदो, खोटी मत कीअं ईंदी? कामना वासना कमज़ोर ख़्याल आहिनि न। परमात्मा जो शब्द प्रकाशक आहे न, शक्ति आहे न। शब्द ई शक्ति आहे न। भक्ति छा खे चइबो आहे? शब्द ही शक्ति आहे। उन शब्द ते हलण ही भक्ति आहे। गुरु जो ज्ञान ही शक्ति आहे, गुरु जो नाम ही शक्ति आहे। उन ते हलण खे ई भक्ति चइबो आहे।